अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टीवी जे पारां मां आहियां मुंहिंजो मेज़बान फयाज़ नाच ऐं मूंसां गॾु मुल्क जा टे सीनियर सहाफ़ी साईं शाहीन कुरैशी साहब, जनाब ज़ोहेब ज़रदारी साहब ऐं नसीर गोपांग साहब गॾु आहिनि ऐं गुफ़्तगू ज़ाहिर अॼु के ॾींहं जे अहम डेवलपमेंट्स ते कंदासूं ऐं शुरूआति कयूं था कोर कमांडर कॉन्फ्रेंस जे हवाले सां। कोर कमांडर कॉन्फ्रेंस थी आहे ऐं मुल्क जे अंदरि दहशतगर्दी जे जेका सूरत हाल आहे उन जे ख़िलाफ़ लाहे अमल जोड़ने के हवाले से ॻाल्हि ॿोल थी आहे। कुरैशी साहब, बातचीत का सिलसिला आपसे ही शुरू करते हैं हस्ब रिवायत। शुक्रिया जी। जी कुरैशी साहब, कोर कमांडर कॉन्फ्रेंस दहशतगर्दी के लिए ऑपरेशन के जी। हाँ, कोर कमांडर कॉन्फ्रेंस में मतलब बज़ाहिर तो जो है दहशतगर्दी पे बात हुई है, लेकिन गुज़िश्ता रोज़ जो है असम्बली के अंदर जो है एक इन कैमरा सेशन के बाद इस इजलास की बहुत अफादियत है, अहमियत है। और लेकिन जो हमें इलामिया मिला है उसमें ये बताया गया है कि दहशतगर्दी के ख़िलाफ़ जो है इंटेलिजेंस बेस्ड ऑपरेशन होंगे, लेकिन उस पर कोई कंप्रोमाइज़ नहीं होगा। गुज़िश्ता रोज़ भी जो है जो बातें हुई थी वहाँ असम्बली में सवालात हुए थे, उसके बारे में भी यही हमें फीडबैक मिला है कि लोगों ने खुलकर तनकीद की और उसमें सारा जो है माजी की हुकूमत में इस्टेब्लिशमेंट और ख़ास तौर पे इमरान ख़ान की पॉलिसियों को तनकीद का निशाना बनाया गया था कि बग़ैर किसी पार्लिमानी प्रोसेस के जो दहशतगर्द यहाँ पे घुसा लिए गए वो उन्होंने। अच्छा, लेकिन ये तो पता नहीं चला ना कुरैशी साहब के वो जो तनकीद का निशाना बना गया वो अपना सिविलियन साइड से बनाया गया या मिलिट्री साइड उसका सिविलियन जी, उसको सिविलियन साइड से। और हमारे सियासी लोगों ने, वजीरिस्तान के लोगों ने बिलखसूस जो उस दहशतगर्दी का निशाना बन रहे हैं और पहले भी वो बड़ी कुर्बानियां दे चुके हैं, उन्होंने जब तनकीद की और खुले सवाल हुए, अब मेरी बात हुई है जिम्मेदार आदमी से, तो उन्होंने ज़्यादा तनकीद की, लेकिन इन प्रिंसिपल ये एग्रीमेंट पाया गया जिसके नतीजे में वज़ीर दिफा ख्वाजा आसिफ ने भी ये कहा कि इस पर कंसेंसस है कि वो पॉलिसी गलत थी और वो उसमें कोई मुशावरत नहीं हुई थी और वो उनको खुला हाथ दे दिया गया कि जौन मर्जी आ रहा है और जौन मर्जी जो है वो करें, और उसकी जिम्मेदारी भी जो है उस पर डाली है। वजीर दिफा ऐसे नहीं ये बयान जारी कर सकते हैं। लेकिन इससे भी मुतालिका एक बात बड़ी अहम है दिफा के हवाले से कि हो सकता है कि इस पे बात हुई हो कि गुज़िश्ता 2 रोज़ में 3 रोज़ में एक बहुत बड़ी चीज़ जो है वो चल रही है जिस पे मैं और आप पहले बात करते रहे हैं कि वो जो एक्स सर्विसमैन और वेटरन्स के नाम की तंजीमों ने जो इमरान खान से मुलाकात करके और ज़मान पार्क में प्रेस कॉन्फ्रेंस की है, वो बराह रास्त उसमें हमारे आर्मी चीफ पर अटैक किए गए हैं, मौजूदा आर्मी चीफ पर। वो सोशल मीडिया के ऊपर वो वीडियोस प्रेस कॉन्फ्रेंस की चल रही हैं। मैं ये समझता हूँ कि इस पे बात हुई होगी, चूँकि जो फ़ौज की जानिब से एलामिया दिया गया है कि न्यूट्रल रहेंगे, और इसमें मुबस्सिरीन भी ये कहते हैं कि फ़िलहाल न्यूट्रल। फ़ौज ने कब कहा न्यूट्रल रहेंगे सर? जी फ़ौज ने कब कहा कि न्यूट्रल रहेंगे? नहीं, ये बाजवा ने कहा था ना, जनरल बाजवा ने। अच्छा, हाँ, जनरल बाजवा ने कहा था कि हम पहले, उन लोगों ने न्यूट्रल की तरदीद की थी, अपोलिटिकल का कहा था। अपोलिटिकल यानी गैर सियासी, सियासत में नहीं, क्योंकि उन्होंने इतराफ भी किया था कि हम सियासत में हिस्सा लेते थे और जिसके नतीजे में ही जो है बाजवा साहब की तो सारी बातें झूठी हो गई ना कुरैशी साहब, अब उन झूठी बातों का क्या रोना? अच्छा नहीं, मैं थोड़ा सा ये इस पे चाहूंगा कि हमारे जो सोशल मीडिया पे ये बात चल रही है और यकीनन जो है मिलिट्री के रैंक्स में और क़यादत में भी ये बात हुई होगी कि उन्होंने जिस तरह से जनरल आसिम मुनीर को निशाना बनाया रिटायर्ड लोगों ने और ज़मान पार्क के सामने आके बनाया है, तो इसका मतलब ये है कि ये एक ऐसी चीज़ चल रही है हमारे एक्स सर्विसमैन की तरफ से कि वो सियासी वाबस्तगी का भी इजहार कर रहे हैं और जो है धमकी आमेज रवैया भी है। और अगर आप उसका तज्जिया करें किसी वक्त तो उसके अंदर तो गद्दारी के मुकदमात अगर कोई सिविलियन होता उस पर कायम हो जाने थे।
تو چلے اس قریشی طرح صاحب، کی اب یہ غداری کو ظاہر ہے نہ کیس بنے ہیں نہ حکومت میں یہ اپنا اس طرح کا نہیں، وہ کوئی ایک الگ نوشن بات دیا ہے. ہے. دیکھیے جو وردی کے اندر لوگ ہیں اور جو یہاں پہ پاکستان کے غریب عوام کے ٹیکسوں کے ذریعے پینشنیں لے رہے ہیں، مرات لے رہے ہیں، پلاٹ لے رہے ہیں، وہ پاکستان کی سیاسی اور پارلیمنٹ کے خلاف قریشی بات صاحب کرنے کا چلتے انہیں ہیں رائٹ نہیں ہے. اپنا زہیب زرداری صاحب کی طرف. زہیب زرداری صاحب، دہشت گردی کے خاتمے لائے اتفاق رائے کی ضرورت ہے، کنسنسس کی ضرورت ہے. چھا آرمی چیف صاحب اج یہ اسٹیٹمنٹ ڈئی عمران خان کے چون پیا تو جو ہے جو گورنمنٹ کی پالیسی ہوئی ان کے برعکس وہ ان وقت دہشت گردی کے خلاف آپریشن کی حمایت میں کا اوپن اسٹینڈ وٹھن کا پوزیشن وٹھن. فیاض صاحب جو ہن ہانے جو قومی سلامتی کمیٹی جو اجلاس تھو ان کا پہریوں جو بیو اجلاس تھو جن میں یہ چیو ویو تو دہشت گردن سے گالیوں نہ تھیندیوں بلکہ دہشت گردن سے خلاف آپریشن کر ویندو تو وہ جے پریس ریلیز تا کے یاد ہوجے تو پہریوں بھیرو قومی سلامتی کمیٹی کے اجلاس بابت یا ان میں جکا پریس ریلیز میں یہ واضح نمونے لکھو ویو تو گزریل حکومت جے گالیوں کیوں ہوئیں دہشت گردن سے وہ سلسلو ختم کیو ونے تو ان میں ان کے کرے دہشت گردی ودی ہے. اڑے قسم جو جملو ماضی میں تا کے کدیں بھی کون ملو ہوندو تو ان ایکڑے جملے واضح کرے چھڑیو تو عمران خان جو جے ان حوالے سے پالیسیوں ہوئیں وہ غلط ہوئیں ऐं موجودہ چاہے وہ حکومتی قیادت ہوجے یا عسکری قیادت ہوجے ان تے نہ ہلندی ऐं हाणे انن کے خلاف آپریشن تھیندو ऐं عمران خان کی پالیسیوں کے کرے ملک میں دہشت گردی ودی. تاکہ یاد ہوندو تو ان میں فوجین تے حملہ تھیا، پشاور میں پولیس لائن تے حملو تھو، کراچی میں KPO تے حملو تھو تو سیریز شروع تھی وئی ऐं ان جو سجو جو ذمہوار ہے وہ عمران خان ہے ऐं ان وقت جی جگہ ہے وہ عسکری قیادت ہے. ظاہر ہے عمران خان ایڈو بڑو فیصلو اکیلے سر کون کयो ہوندو، انن جی مرضی سے ऐं انن جی اجازت سے کयो ہوندو. हाणे हिन वक़्तु इहो अस्करी क़यादत जी तरफ़ां ऐं असांजी हुकूमत जे तरफ़ां इहो गॾियल वेही फ़ैसिलो करणु ॾाढो सुठो आहे, छाकाणि त दहशतगर्दी खे असां मुंहुं कोन था ॾेई सघूं. पर साॻिए अॼोकी प्रेस रिलीज़ में जेको इहो चवणु त हुकूमत ऐं अवाम खे गॾियल मौक़िफ़ अख़्तियार करण जी ज़रूरत आहे, इहो ताईं ॾाढो ज़बरदस्त क़िस्म जो मैसेज आहे ऐं हिकिड़ो वाज़े पैगाम आहे त फ़ौज एसी ताईं कामयाबु न थींदी जेसि ताईं अवाम ऐं हुकूमत हिकिड़े पेज ते न ईंदा. त उन में अवाम में सियासी पार्टियूं इहो जंहिं लाइन खे तव्हां कोट कयो था, डू यू थिंक इट इज़ सफिशंट जेकॾहिं हिकिड़ी कुर्बानी आहे जेका असां बार बार चऊं था 80,000 पंहिंजो इंसाननि जी असां कुर्बानी ॾिनी आहे, जंहिंमें असांजा सिविलियन सो बि पंहिंजो ऐं अस्करी ऐं पंहिंजो असांजा पुलिस ऑफिसर ऐं उनमें असांजी जेको आहे इन सॼे अरसे में असांजा मासूम ॿारनि खां वठी असांजे बुज़ुर्गनि जे पंहिंजो मज़ारनि खां वठी मस्जिदनि ऐं इमाम बारगाहनि ताईं असांजी का बि शइ महफ़ूज़ न रही. उन सॼे ॾोह खे माफ़ु करे को इन तरह जो फ़ैसिलो करे उनखे वापसि आणण जो इहो का मामूली ॻाल्हि त न आहे. इहो इन जी आख़िर सिर्फ़ु हिकिड़ी स्टेटमेंट ॾियणु छो, इन जे अहिड़े ग़लति फ़ैसिले करण वारनि माण्हुनि जे ख़िलाफ़ु छो का कार्रवाई न करण जो फ़ैसिलो कयो वियो. बिल्कुलु फयाज़ साहब, मां तव्हां सां मुतफ़िक़ आहियां. इहो हिकिड़ो जुमिलो ॼण चार्ज शीट आहे हक़ीक़त में, त इहो चार्ज शीट आहे. हिन हुकूमत जी ज़िम्मेवारी आहे त उहा इन मामले ते उनखे हुकूमत खे या इमरान ख़ान खे उनखे गहले खणी अचे. पर तव्हां सम्झो था त हिन वक़्तु हालतूं अहिड़ियूं आहिनि जेकॾहिं असांखे या त कंसेंसस डेवलप कयूं या वरी उन शइ में मुंहिंजे ख़्याल में जीअं APS ते हमलो थियो हुयो उन खां पोइ हुकूमत, अपोज़िशन, सियासी क़यादत, अस्करी क़यादत वेही करे हिकिड़ो फ़ैसिलो कयो ऐं नेक्शन इलेक्शन प्लान आंदो हुयो. हिकु भेरो ॿीहर हाणे उहे हालतूं साॻियूं तक़ाज़ा पियूं कनि. फ़िलहाल सियासी मामलनि खे, अपोज़िशन हुकूमत खे इहो डिफरेंस अलॻि रखणु खपे. सभिनी खे वरी हाणे हिकिड़े हुन ते अची वेहणो पवंदो टेबल ते ऐं पोइ वरी नेशनल छॾे जेको कंसेंसस ॾिनो हुयो उन जी हुकूमत अचण खां पोइ त उन सॼे नेशनल एक्शन प्लान जी ॿेड़ी ॿोड़े छॾी इमरान ख़ान. अहिड़ो कंसेंसस कहिड़े कम जो जॾहिं हुकूमतूं अचनि ऐं पोइ वरी उहो सॼो जेको पोता मेल थिए या जेके अचीवमेंट्स थियनि उनखे लोड़े छॾिजे. पर उन वक़्त में जेको पहिरियां कंसेंसस थियो उन में इमरान ख़ान उनजो हिसो हुयो. इमरान ख़ान धरणो ख़तम करे पेशावर में वञी उन इजलास में वेठो. इमरान ख़ान जी उन वक़्तु KP में हुकूमत. नसीर गोपान साहब जी तरफ़ वञूं था दहशतगर्दी जे मामले ते. नसीर गोपान साहब, जेका तारीख़ आहे उहा बि तव्हांजे साम्हूं आहे ऐं मुज़ाकरात जी बि हिकिड़ी पूरी तारीख़ आहे, मुआहिदनि जी बि हिकिड़ी पूरी तारीख़ आहे, ऑपरेशन्स जी बि हिकिड़ी पूरी तारीख़ आहे. पर अॼु ताईं जन मुआहिदा कया, ऑपरेशन्स कया जेके थिया, अॼु ताईं असांजे पारां कंहिं बि माण्हू खे को रिस्पॉन्सिबल नथो कयो वञे. ऐं हितां खां ई जेका आहे सा उन्हनि जी ख़राबी जी शुरूआति थिए थी जॾहिं अवां एहतसाब खे छॾियो था न, चओ था न
त फ़िलहाल जीअं त मुल्की हालात हीअ आहिनि, सो फ़िलहाल पाण अॻिते था वधूं, हितां खां शुरूआति थिए थी। APS वारो जॾहिं वाक़ियो थियो हो, ऐं कोट कंदुसि, मोहम्मद हनीफ़ साहब नामियारा सहाफ़ी आहिनि, हुननि हिकिड़ो आर्टिकल लिखियो हो, एक्सप्लोडिंग मैंगो वारो। यस, साॻो मोहम्मद हनीफ़ साहब, उन्हनि BBC-urdu.com ते उहो आर्टिकल में बि अॼु बि पियो हुजे। उनजो हिकिड़ो जुमिलो जेको हो न, उहो इन समूरी सूरतहाल जो आउं चवंदुसि उनजो समुंड खे कूज़े में बंदि करण जे बराबरि हो। उन लिखियो हो त APS सानिया जा जेके शहीद मासूम ॿार आहिनि न, उन्हनि लिखियो हो त आर्मी चीफ साहब, ISI जा जेके सरबराह आहिनि या जेके वज़ीर आज़म आहिनि, अॼु जॾहिं अवी उन्हनि ॿारनि जे लाइ दुआ जे लाइ हथु खणो त उन्हनि ॿारनि लाइ दुआ न घुरिजो, छाकाणि त उहे ऑलरेडी मासूम आहिनि, फ़रिश्ता आहिनि, उहे ऑलरेडी जन्नत में वेंदा। अव्हां जॾहिं दुआ जे लाइ हथु खणो त पंहिंजनि हथनि खे ज़रूरु ॾिसिजो त किथे उन्हनि जो जेको रतु आहे उहो अव्हां जे हथनि ते त न आहे। इहो हिकिड़ा वॾा जुमिला हुआ, अॼु मूंखे यादि पिया अचनि जॾहिं पाण ॻाल्हायूं पिया। सो ईअं ई आहे, सोचणु खपे उन्हनि ज़िम्मेवारनि खे। इहो चवणु काफ़ी न आहे स्टेटमेंट में इहो बयानु ॾियणु, शहबाज़ शरीफ़ साहब जो इहो बयानु ॾियणु त असां एॾियूं क़ुर्बानियूं ॾिनियूं, इमरान ख़ान आयो, उनखां पोइ तबाही करे छॾी। हीउ हिकिड़ो तसलसल आहे। पहिरें क़ौमी सलामती काउंसिल जो इजलास थिए थो, उनमें साॻी ॻाल्हि थिए थी। इन कैमरा इजलास जेको गुज़र ॾींहुं थियो, उनमें तक़रीबन अहिड़े क़िस्म जूं ॻाल्हियूं थियूं आहिनि जेको रिपोर्ट थिए पियो। अॼु कोर कमांडर्स कॉन्फ्रेंस थी आहे, उनमें अहिड़े क़िस्म जूं ॻाल्हियूं थियनि पियूं त बाबा अमन मान जी सूरत हाल उतां खां ख़राबु थी जॾहिं ख़ान साहब जे दौर में इहो थियो। इट मीन्स उनजो रुगो इमरान ख़ान ज़िम्मेवार कोन्हे, उन दौर जो जेको आर्मी चीफ आहे उहो उनजो ज़िम्मेवार आहे, उन दौर जो जेको ISI जो सरबराह आहे उहो उनजो ज़िम्मेवार आहे, जेको काबिल में वञी होटल में वञी चांहि जो कप खणी ऐं फ़ोटो कढाई सॼी दुनिया में उहो थियो जॾहिं 15 अगस्त ते तालिबान उते पहुता काबिल में। सो इहो चवणु काफ़ी कोन्हे। असां डिमांड इहा था कयूं त उहे जेके बि समूरा किरदार आहिनि, जेसिताईं उन्हनि जो एहतसाब न थींदो तेसिताईं इहे वाक़िया रुकिजी न सघंदा, या दहशतगर्दी ईअं हलंदी रहंदी। ऐं हाणे ॾिसो न, हीउ जेको कुझु थिए पियो, कचे जो ऑपरेशन हुजे या हीअ जेके नए ऑपरेशन जूं ॻाल्हियूं थियनि पियूं, PTI वारा ॿिया चाहे हिकिड़ो नैरेटिव इहो पिया ठाहिनि त भाई इलेक्शन खां भॼणु चाहिनि था ऐं हिननि हिकिड़ो ऑपरेशन जो बहानो ॻोल्हियो आहे। बहानो आहे, कुझु बि आहे, पर जेके हक़ीक़तूं आहिनि जिन खे तस्लीम कयो थो ऐं जेका रियलिटी आहे, वाक़ई दहशतगर्दी में वाध थी, अवां पार्लियामेंट खे एतमाद में ई कोन वरितो, पंहिंजे लेखे फ़ैसिला करे छॾिया, कंहिं कंहिंसां TTP जा केतिरा तव्हां माण्हू आज़ादु करे छॾिया। उहो जेको माण्हू हितां कराची मां अली ब्रादर छा नालो हिकिड़ो दहशतगर्द गिरफ़्तार थियो हो जेको, उहो पोइ वरी उनखे असांजो ISI जो अॻूणो सरबराह भाकुर पाए पियो, शाह महमूद कुरैशी भाकुर पाए पियो, त इंटरनेशनल मीडिया उहो सभु कुझु ॾेखारे रही हुई त हीउ एॾो वॾो टेररिस्ट आहे जंहिंखे एॾियुनि मुश्किलातुनि सां असां पकड़ियोसीं, उन्हनि खे छॾियो वियो। वरी उन्हनि सां ॻाल्हियूं थियनि थियूं, असांजो परॾेही वज़ीर हुन सां मिले थो, सिक्योरिटी फोर्स जा सरबराह हुन सां गॾिजी वेही ॻाल्हियूं उन जी ॻाल्हि था कयूं, त उन दौर जी ॻाल्हि था कयूं त जेको कुझु इहो थियो हो। सो डिमांड इहा ई हूंदी जेका मुंहिंजी पीपल्स पार्टी वारनि खां बि सदाईं, मां जॾहिं जंहिं प्लेटफॉर्म ते वेंदो आहियां चवंदो आहे डेमोक्रेसी इज़ द बेस्ट रिवेंज, ज़बरदस्त नारो आहे। पर शेख हसीना वाजिद जहिड़ो जेकॾहिं मिसाल क़ाइमु न कंदा, 34 सालनि खां पोइ हुन पंहिंजे पीउ जे कातिलनि खे टंगियो फाइन ते, इहो हिकिड़ो वे हूंदो आहे, रस्तो बंदि करण जो हिकिड़ो तरीक़ो हूंदो आहे। अॼु जेकॾहिं असां हीअं इहे जेके बयान अचनि पिया न, मुंहिंजी डिमांड इहा हूंदी त इहे बयान इनफ न आहिनि। उन दौर जा जेके किरदार आहिनि, जन मासूम ॿारनि जो खून जो सौदो कयो, जेके अव्हां गिणाए विया, मस्जिदूं, इमाम बारगाहूं, किथे हमला न थिया, 80,000 माण्हू तमामु वॾो तादाद आहे। जेकॾहिं पोइ शुरू खां हिसाब करणो पवंदो, पोइ घणा हींअर क़बरनि में हलिया विया आहिनि, पोइ जुता कढी सज़ाऊं ॾियणो पवंदियूं। सूरत हाल कीअं आहे त पोइ जॾहिं रूसो जो इनक़लाब आयो या ॿिया फयाज़ साहब सभिनी ख़बर हूंदी, फ्रांस में कुरैशी साहब खे त उन्हनि क़बरनि मां कढी करे बि एहतसाब कयो। हिकिड़ो सिंबल हूंदो आहे, जेकॾहिं करण ते अचिजे न त घणो कुझु आहे करे सघिजे थो, पर असां हमेशह मुफ़ाहिमत जो दग वठी अॻिते निकिरी वेंदा आहियूं। तंहिंजे करे अहिड़े क़िस्म जा वाक़िया रुकजनि कोन था, पोइ मुदाख़लतूं बि कोन थियूं रुकजनि। पोइ मौलवी तमीज़ुद्दीन जे केस खे अॼु बि वेठासीं डिस्कस कयूं, पोइ जेके आइन खे जेके रदी जी टोकरी में उछलाईंदा उन्हनि खे वेठा डिस्कस कंदा रहंदासीं, पोइ जेके टेररिस्ट आहिनि उन्हनि सां ईंदड़ दौर में वरी ॾिसंदो त हिननि सां ॻाल्हियूं थींदियूं, मुआइदा थींदा, इहे खून ईअं ई जेके आहिनि से रद्द थी वेंदा। सो हिकिड़ो हिकिड़ो रस्तो वठिणो पवंदो। कुरैशी साहब, बात यहाँ पे आ पहुंची है कि ये सारा जो मामला है, ये इस वक्त हम जिस नहज पे जिस दहशतगर्दी को हम फेस कर रहे हैं, और कहा जाता है कि 126 अरब डॉलर की हमारा नुकसान हुआ है, और वो सरकारी अपना स्टेटिस्टिक्स हैं, और 80,000 से ज़्यादा हमारे लोग शहीद हुए हैं। और उन लोगों में, जो शहीद होने वालों में मोहतरमा बेनज़ीर भुट्टो से लेकर सलमान तासीर से लेकर अपना बशीर बिलोर से लेकर हारून बिलोर से लेकर शहबाज भट्टी तक एक बहुत ही बड़ी अपना हमारे साथ एक बड़ा नुकसान हुआ है पाकिस्तान का। लेकिन ज़ियाउल हक से लेकर ज़िया ने जो किया, मुशर्रफ ने जो किया, या बाजवा ने जो किया, इस तरह के सारे किरदार जो हैं वो करके चले गए,
آج تک ان کے لیے ہم کبھی کبھی اسٹیٹمنٹ دے دیتے ہیں کہ اس کی حکومت غلط تھی، اس کے فیصلے غلط تھے، اس کی حکمت عملی غلط تھی۔ یہ کیا حکمت عملی تھی، کیا فیصلے تھے، کیا تھا کہ ملک کو ایک اس میں ڈال دیا؟ ہم کیوں نہیں اس دہشت گردی کے معاملے پہ بیٹھتے اور ایک طرح سے ایک پورا حساب کتاب کرتے، کیلکولیشنز کرتے ہیں کہ ہم جو ہے ٹروتھ اینڈ ریکنسیلیشن کوئی کونسل بنا کے، کوئی کمیٹی بنا کے، کوئی اپنا وہ بنا کے ان سارے جو جرم ہوئے ہیں ہمارے ملک کے ساتھ، ان مجرموں کو ہم کیوں نہیں کم از کم یہ تو کریں کہ یہ مجرم ہے ہمارے؟ بس دیکھیں، یہ جو آپ نے بتائے ہیں کہ ہمارے 80,000 شہداء جو ہیں، اس کے اندر ہمارے عوام الناس بیکریوں میں، بازاروں میں، ہمارے رہنما بی بی شہید، بشیر بلور، آپ نے شہباز بھٹی، شہید سلمان تاثیر سب نام لیے ہیں، یہ یا تو اس میں بے گناہ لوگ جو ہیں اور معصوم بچے ہمارے، معصوم بچے سر، معصوم بچے، وہ جو اے پی ایس کے بچے تھے، وہ اسی طرح مطلب ہر جو ہے بے گناہ مارا گیا، مسجدوں میں مر گئے، بازاروں میں مر گئے، تو اسکولوں میں مر گئے، دربار سے لے کر قلندر شہباز کو نہیں بخشا گیا، شہباز قلندر کو نہیں چھوڑا گیا، بالکل ٹھیک بات ہے۔ لیکن میں یہ کہوں گا کہ اس کے اندر جو ہے کچھ جو ہے ہمارے ظاہر ہے فوجی بھی اس کا نشانہ بنے، سپاہی ہمارے پولیس بھی بنی، لیکن جو آپ ڈیمانڈ کر رہے ہیں کہ اتنا بڑا کسی قوم کے اندر سانحہ ہو اور اس کے روٹس موجود ہوں، اس پہ سنجیدہ پالیسی ہوتی ہے، مل کے بیٹھ کے اس کا سلوشن ڈھونڈا جاتا ہے، تو میں یہ سمجھتا ہوں کہ زیادہ تر تو جو ہے اسٹیبلشمنٹ کی طرف جو ہے بلیم ہوا ہے، اور جو کہ درست بھی ہے کہ ان کی پالیسی میں وہ کوئی مشورہ نہیں کرتے تھے، جہاد افغانستان سے لے کے بعد میں بھی جو افغانستان کے معاملات اور مدارس اور یہ ٹریننگ سینٹرز، یہ چیزیں جو ہیں اس کے اندر بڑی جو ہے اس وقت مشرف بھی رہے اور بعد میں بھی رہے، ایون نواز شریف کے دور میں بھی جب یہاں پر جو ہے وہ اسامہ بن لادن اور دیگر لوگ تھے ٹیررسٹ، تو یہ کیا سر ان لوگوں نے فنڈنگ کی تھی نواز شریف کو کہ آپ بے نظیر بھٹو صاحبہ کی حکومت گرانے کے لیے نو کانفیڈنس موشن لائے ہیں؟ جی میں یہ بات کر رہا ہوں کہ ڈی سٹیبلائز کرنے والی قوتوں سے اور یوز ہونے والی قوتوں سے اور بینیفیشری جو رہے ہیں ان ڈالروں کے، ان سے آپ کیسے توقع کر سکتے ہیں؟ اور ہمارے جو اہم ادارے ہیں انہوں نے بلین ڈالرز کی جو ہے امدادیں لیں، اور وہ ڈالر کی گیم میں آ کر کون سوچتا تھا کہ معصوم بچوں کی گردنیں کٹ گئیں؟ اور گزشتہ روز بھی جو ہے، اور یہ جو عمران خان نے ادھر مدرسہ حقانیہ جو نرسری بنی ہوئی ہے طالبان پیدا کرنے کی، وہاں پہ جو فنڈنگ سرکاری کے گورنمنٹ کی فنڈنگ سے وہ اس کو فنڈنگ دے رہے ہیں کہ آپ نرسری کو مزید جو ہے ایکٹیویٹ کریں۔ جی سب سے پہلے کیا تھا، مدرسہ حقانیہ کو 30 کروڑ روپیہ دیا تھا، اور اس کے بعد بھی یہ سلسلہ جاری رہا۔ سمیع الحق کے ساتھ جو ہے پولیٹیکل وہ بینیفیشری بنا کے وہ گیمیں کر رہے ہیں، جو ہے بعد میں بھی جو ہے ٹی ایل پی جیسی تنظیموں کو بھی، مذہب کو بھی استعمال کیا، اور ان کی ویڈیوز موجود ہیں کہ مذہبی جو ہے اس کا وہ استعمال کرو، مذہب کا تڑکا لگا دو۔ تو کہنے کا مطلب ہے کہ اگر نون لیگ کا جو ہے جائزہ لیں، پی ٹی آئی کا لیں، تو جو قربانیاں ہیں تو وہ تو جمہوری قوتوں کی ہیں، پیپلز پارٹی کی ہیں، اے این پی کی ہیں، یا ہمارے وزیرستان کے نوجوان جو سیاسی طور پہ متحرک ہیں، ٹھیک ہے، وہ ان لوگوں کی ہیں۔ چلیں اب آگے بڑھتے ہیں، پروگرام کے اندر ایک اور موضوع شامل کرتے ہیں۔ قریشی صاحب آپ سے شروع کرتے ہیں۔ جی پورا کر لیں، پوری کر لیں۔ ہیلو، اس کو ہم کنکلوڈ کر لیتے ہیں کہ ہمیں یہ توقع نہیں رکھنی چاہیے جب تک کہ یہ جو ہے ریئلائزیشن ہمارے ادارے کے اندر نہیں آئے گی۔ کیا آپ اس بات سے انکاری ہیں کہ جو ہے جب یہ افغانستان کی صورتحال ہوئی ہے اور ایک اور موضوع ہم پروگرام میں شامل کرتے ہیں؟ جی سر، طالبان جب مختصر ہو تو جنرل فیض صاحب جا کے وہاں پہ ملاقاتیں کر رہے تھے، جو کہ پاکستان کے ہیلم آف افیئرز کے سربراہ تھے، تو یہ ذمہ داری لیتے وقت جو ہے ادھر ادھر ڈال دیتے ہیں۔
लेकिन जब जाके अफगानिस्तान में बात कुरैशी साहब जुमला लंबा हो गया, प्रोग्राम एक और शामिल करते हैं। आखिरकार पाकिस्तान पीपल्स पार्टी की जो कोशिशें थी वो रंग ला रही हैं। खबर आई है कि शायद हुकूमत और अपोजिशन के दरमियान ख़ास तौर पर PTI की तरफ से अपना सिराजुल हक साहब मीटिंग्स कर गए हैं वज़ीर आज़म के तरफ और फिर वो वापस गए हैं। तो शायद जो जरदारी साहब ने मशवरा दिया था कि आपको वज़ीर आज़म के पास आना पड़ेगा, अब वो सिराजुल हक साहब पुल का किरदार अदा करें, क्या कहेंगे आप? हाँ, ठीक बात है। ये आज सारे दिन के अंदर ये चीज़ें चल रही थी कि सिराजुल हक भी जो है, चूँकि उनका भी एजेंडा ये है कि एक दिन इंतखाबात का अमल हो, चाहे सूबाई हो चाहे कौमी हो, तो वो इन चीज़ों के ऊपर बातचीत कर रहे हैं। वैसे भी आज जो है वुकला ने एक गोलमेज कॉन्फ्रेंस लाहौर में की थी और मैं समझता हूँ कि ये पीपल्स पार्टी को क्रेडिट जाता है कि वो क्रेडिट बिल्कुल पीपल्स पार्टी को जाता है। ज़ोहैब जरदारी साहब के कमेंट शामिल करते हैं, फिर आपकी तरफ आते हैं कुरैशी साहब। ज़ोहैब जरदारी साहब। फयाज़ साहब बटरी अॻु में ई प्रोग्राम में मूं इहो चयो त इमरान ख़ान पंहिंजनि में ई सुठो लॻंदो, सियासी माण्हू आहे, तंहिं करे हुनखे सियासतदाननि सां गॾु वेही मसइला हल करणु खपनि या मामलनि जो हल कढणु खपे, न कि कंहिं इदारे जे कुल्हे ते चढ़ी अचणु। ऐं सिराजुल हक साहब जेको हुनजो जेको सियासी कदकाठ आहे उहो इंतिहाई इन्हनि मामलनि में ॾाढो पॉज़िटिव आहे। हू गैर तकरारी शख़्सियत आहे ऐं हिकिड़ी वज़नाइती शख़्सियत आहे। उनजे तरफ़ खां या अॻिते कदम वधाइण इंतिहाई हिकिड़ी सुठी शइ आहे। ऐं आसिफ़ ज़रदारी साहब जी तरफ़ां जेका 3 रुकनी कमेटी ठही आहे उन बि पंहिंजा राब्ता शुरू कया आहिनि। पर अॼु हिकिड़ी मुंहिंजे ख़्याल में ॾाढी सुठी डेवलपमेंट आहे इमरान ख़ान जो राज़ी बि थियणु त भई असीं ॻाल्हियुनि ज़रिए इन मामले ते हल कयूं, खणी वञूं। पोइ ठीकु आहे, जेकॾहिं का ॿी तारीख़ अचे थी, पोइ 2 महीना इमरान ख़ान पोइ ते अटी थो वञे ऐं 2 महीना हुकूमत अॻिते अची थी वञे। पर ॻाल्हि इहा आहे त जेकॾहिं इन ते इतफ़ाक़ सियासी क़यादत करे वठे त इलेक्शन हिकिड़े ॾींहुं थींदी, त मुंहिंजे ख़्याल में इहा पार्लियामेंट जे लाइ ऐं जमहूरियत जे लाइ ॾाढो सुठो हूंदो। ऐं मूंखे उमेदु आहे त इहो हीउ हाणे मामिलो जेको आहे उहो सुठी डायरेक्शन में आहे, हीउ रस्तो सुठो आहे, बजाए जो इदारनि खे टकराव में आणे जे पार्लियामेंट ऐं सियासी माण्हू जेके आहिनि उहो सियासी तरीक़े सां वेही मामला हल कनि। ऐं मूंखे उमेदु आहे त सिराजुल हक इन मामले खे ऐं आसिफ़ ज़रदारी साहब इन मामले खे नतीजे ते ज़रूरु पहुचाईंदो। जी, पंहिंजो नसीर गोपांग साहब, डेवलपमेंट्स खे कीअं था ॾिसो? रिसेंट डेवलपमेंट्स सुठी आहे ऐं ज़ाहिर आहे पोइ इनखे वरी आउं कनेक्ट कंदुसि उन्हनि सां ई त पोइ हीअ जेके कुझु बयान अचनि पिया शहबाज शरीफ़ जा या कोर कमांडर्स कॉन्फ्रेंस जा या वरी जेका क़ौमी सलामती काउंसिल जो इजलास थियो त बाबा हिन माना ॼण त उन्हनि ॿुधायो त इन्हनि जे दौर जे पॉलिसियुनि जे करे हीअ सभु कुझु थियो। वरी जॾहिं ॻाल्हियूं थींदियूं अला ख़ैर सां अलाए वरी पोइ सभिनी खे पाण खे इहे सभु ॻाल्हियूं विसरी वेंदियूं, इहे ऑपरेशन उन जा ज़िम्मेवार, इहे दहशतगर्द, इहे सभु कुझु विसरी वेंदियूं। वरी बि पाण अॻिते हलंदासीं, हलो इलेक्शन था करायूं, बसि ख़ान साहब जेको कयो, पोइ इहो तोशाखाना हुजे, ॿियो टियों, सभिनी खे विसारे अॻिते वधंदासीं। ॻाल्हियूं थियणु खपनि ज़रूरु, पर जेके हिकिड़ा रियल केस आहिनि उन्हनि तां कॾहिं बि हथु न खणणु खपे, उन्हनि खे मोह ॾियणु खपे। ख़ान साहब खे उन्हनि सभिनी खां अछो उजरो थी करे अचे, इलेक्शन में कामयाबु थिए, जी बिस्मिल्लाह माण्हू उनखे वोट ॾियनि था, पोइ भले इक़्तिदार में अचे। बाक़ी जेकॾहिं ॻाल्हियूं थियनि ऐं मुक मुकाव जे बुनियाद ते थियनि, लेन देन जे बुनियाद ते थियनि, बाबा ठीकु आहे, अव्हां चयो इलेक्शन जेको आहे सो नवंबर में कंदासीं, हू चवंदा न अगस्त में कयो, ऐं उहो ॾेई वठी करे थियनि, वरी पोइ 2 सूबा हिकिड़ी पार्टी खणंदी, वफ़ाक़ ॿी खणींदासीं। जेकॾहिं इहा मेल जोल ऐं मुक मुकाव थियो त पोइ अव्हां जे लाइ, मुंहिंजे लाइ, हिन मुल्क जे लाइ छा बहितरु थियो? ॻाल्हियूं थियनि, बराबरी जे बुनियाद ते थियनि, पर इहे जेके केस वग़ैरह आहिनि, मुंहिंजी डिमांड वरी बि इहा हूंदी त उन्हनि खे विसारणु न खपे। उन्हनि खे आइनी ऐं कानून, जीअं नवाज़ शरीफ़ जेकॾहिं वापसि नथो अचे त वॾो सबबु इहो थो ॿुधाइजो न केसिस आहिनि, उन्हनि खे जेसि ताईं मोह नथो ॾिए या ॿिया कन्विक्शन आहे, कन्विक्टेड आहे। बहरहाल वक़फ़ो वठूं था, डिबेट जो सिलसिलो जारी आहे, वक़फ़ो वठूं था, वक़फ़े खां पोइ मोटी अची मामले खे अॻिते वधाईंदासीं। वेलकम बैक राज़ी अचूं प्रोग्राम जे सिलसिले खे अॻिते वधायूं, गुफ़्तगू कंदासूं मुल्क जे अंदरि जेके अॼु डेवलपमेंट्स थियूं आहिनि उन्हनि डेवलपमेंट्स में हिकिड़ी जेका डेवलपमेंट आहे उहा मईशत सां लाॻापियल आहे। मईशत जे हवाले सां ख़बरूं इहे आयूं आहिनि त वर्ल्ड बैंक जेका आहे उहा पाकिस्तान जी मईशत जी सूरत हाल खे जेको पेश कयो आहे उहा तमामु जेको आहे अफ़सोसनाक ऐं ब्लीक जेका पिक्चर आहे, ख़ौफ़नाक पिक्चर हुन पेश कई आहे। ऐं जो चवणु इहो आहे त पाकिस्तान में जेका आहे उहा ग्रोथ रेट जेका आहे उहा परसेंटेज जे हवाले सां कुझु हूंदी, यानी 1% बि 1% बि मुकमिल न हूंदी, 1% खां बि घटि ॾेखारी वई आहे। ऐं उन सां गॾोगॾु जेको आहे IMF जे हवाले सां ख़बरूं इहे आहिनि त पाकिस्तान जो चवणु इहो आहे त असां तमामु उन जूं शर्तूं पूरियूं करे छॾियूं, पर जेके
अमरीकी हिकिड़े पंहिंजो मैगज़ीन या अमरीकी हिकिड़े पेपर जेको आहे उन चवण इहो आहे त IMF अञा वधीक शर्तूं रखंदो ऐं IMF जे डायरेक्टर जो चवण इहो आहे त पाकिस्तान खे अञा वधीक एश्योरिटीज़ ॾियणियूं पवंदियूं जेके बिरादर मुल्कनि खां जेके फाइनेंशियल गारंटीज़ आहिनि उहे वधीक ॾियणियूं पवंदियूं। मुल्क जी मईशत जे हवाले सां इन करे बि अॼोके हिन मौज़ू ते ॻाल्हायूं था जो हुन सां लाॻापियल ॿ ॿिया अहम मौज़ू आहिनि। हिकिड़ो मौज़ू इहो आहे त असांजे आर्मी चीफ जे बारे में कल्ह वज़ीर आज़म साहिबु बल्कि अॼु तमामु वॾे तमतराक सां चयो त हुन पंहिंजूं निंड्रूं हराम करे सऊदी अरब ऐं ॿियनि मुल्कनि खां वञी जेको आहे इहे एश्योरिटीज़ वरितियूं आहिनि। हिकु दफ़ो ॿीहर मतिलबु आहे जेको बाजवा साहिब जो वेंदे महिल असांखे तानो ॾेई वियो हो त मुल्क जे अंदरि फाइनेंशियल मसइलनि खे बि आर्मी चीफ बि हल कयो। अॼु वज़ीर आज़म साहिबु ऐलान करे छॾियो त मुल्क जा जेके फाइनेंशियल मसइला आहिनि उन्हनि जे हल करण लाइ असांजी हुकूमत जी जेका कोशिशूं हुयूं सिविलियन गवर्नमेंट जूं उहे शायदि एॾियूं नबर आज़माद न थियूं। उहो उनजे करे असांजे आर्मी चीफ खे उहे एफर्ट्स वठिणियूं पियूं ऐं बकौल वज़ीर आज़म जे त हुन पंहिंजूं निंड्रूं हराम करे जेको आहे इहे ॾींहुं राति जागी जेको इहो कमु कयो। उन सां गॾोगॾु ॿियो जेको मामिलो आहे उहो इहो आहे त हिन वक़्तु जॾहिं पाण IMF जे हवाले सां हिकिड़े इंतिहाई तमामु हिकिड़े सेंसिटिव माहौल में वेठा आहियूं, उते जेकॾहिं असांजो कोर्ट सगोरी जेको कुझु कयो आहे ऐं हू जेकॾहिं इहा अहकामात डायरेक्ट ॾिए थी पई ऐं पाकिस्तान जे कानून खे बालाए ताक़ कंदे उनखे पुठी ॾींदे जेकॾहिं जेको कंसोलिडेटेड फंड आहे जेको पार्लियामेंट खे ऑथोराइज़ करिणो आहे उन खे जेकॾहिं उहो पार्लियामेंट जी ऑथोराइज़ेशन खां सवाइ सुप्रीम कोर्ट जेकॾहिं स्टेट बैंक खां उहो फंड जारी कराए थी पई त पोइ IMF वटि कहिड़ो मैसेज वेंदो त पाकिस्तान जी हुकूमत जो त पाकिस्तान जे ख़ज़ाने ते कंट्रोल ई कोन्हे। जेकॾहिं पाकिस्तान जी हुकूमत जो ख़ज़ाने ते कंट्रोल ई कोन्हे त पोइ पाकिस्तान जी हुकूमत सां ॻाल्हियूं छा जूं। ये उहे सेंसिटिविटीज़ हैं जिन पे गुफ्तगू करना। कुरैशी साहब आपकी तरफ आते हैं, मेरे ख्याल में मैंने सिंधी में इंट्रो दिया, आप समझ गए होंगे। जी 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 क्या कहेंगे इस वक्त जो माली मामलात हैं? मौजूदा मामला तो बिल्कुल हमारे उस किनारे पे हैं कि पीछे खाई है और सियासी इस्तेहकाम भी नहीं है। लेकिन IMF को हमने क्या मैसेज दिया है कि कोर्ट कहती है कि आप कंसोलिडेट फंड रिलीज कर दें और फिर IMF ये नहीं लगा कि पाकिस्तान की हुकूमत का जब खजाने पे कंट्रोल ही नहीं है तो इस हुकूमत से बातें क्या करें, इसको क्या पैसे दें? नहीं, पैसे की जो बात है मैंने थोड़ा सा आज पढ़ा था कि फेडरल कंसोलिडेट फंड को के स्टेट बैंक के कवानीन के तहत जो है ECC के इजलास के बगैर जो है वो नहीं दे सकते, चाहे बंदयाल साहब अपने कमरे में बिठा के या चैम्बर में बिठा के हदायत दें, तो ये नहीं हो सकता कि हुकूमत के ज़रिए बात और मंजूरी के बगैर स्टेट बैंक जो है वो पैसे रिलीज कर देगा। जहाँ तक आपने पैसे की बात की, क्योंकि इस तरह तो कब्जा ग्रुप हो जाएगा कि कोई आदमी कहे उसको इतने पैसे दे दो। मैंने दूसरी भी बात की कि आज शहबाज शरीफ साहब ने जो क्रेडिट दिया है कि हाफिज साहब ने अपनी नींदें हराम करके सऊदी अरब और UAE से हमें ये पैसे दिलवाए हैं। जी कब तक मांगेंगे? वो तो आज यही भी बात कर रहे थे ना कि 2 अरब वहां से ले आए हैं, 1 अरब की मजीद मांग रहे हैं। बात तो मुस्तकबिल की है कि अगर ये IMF का 1.25 बिलियन या 1 बिलियन लेने के लिए और ये एग्रीमेंट कर भी लेंगे तो जो हमारे अगले अदायगियां हैं जो 16 बिलियन डॉलर के करीब हैं वो कहां से आएंगी? कब तक हम ये यकीन दहानियां करवाते रहेंगे? कब तक हम अपनी वॉर फुटिंग के ऊपर इस तरह की बातें करते रहेंगे? इस पे एक पॉलिसी हो, और जिस तरह चार्टर ऑफ डेमोक्रेसी की बात हो रही है इसी तरह चार्टर ऑफ इकोनॉमिक्स हो, इक्तसादी हो, कि देखिए जो हमारे अखराजात हैं वो ज़्यादा हैं, हमारी रेवेन्यू कलेक्शन बहुत कम है, और उसके अंदर माजी में तारीखी तौर पे खरी बात की जाए तो ताजरों की जमात थी मुस्लिम लीग नवाज शरीफ। तो अगर और उसके बाद जब भी कोई उनको टैक्स नेट में लाना चाहता है तो वो शटर डाउन कर देते हैं, जबकि वो अच्छे खासे मुतमव्वल किस्म के ताजिर हैं, घर रखते हैं, बच्चों की शादियों पे अच्छे खासे पैसे खर्च करते हैं, लेकिन वो टैक्स नेट पे नहीं आते। तो जब तक आप अपनी आमदनी में इजाफा नहीं करेंगे और कोई सियासी जमात जो है वो इस तरह सपोर्ट करके नाजायज़ फ़ायदा नहीं उठाएगी, तो जब इसके लिए इक्तसादी तौर पे आपको कोई इस तरह
सारी सियासी जमातों को मिल के आमदनी के वसाइल बढ़ाने पड़ेंगे। इस तरह नहीं हो सकता। जी कुरैशी साहब, ज़ोहैब ज़रदारी साहब की तरफ चलते हैं। ज़ोहैब ज़रदारी साहब, कहाँ की था ॾिसो कि इमरान खान जाते जाते पेट्रोल के ऊपर जो है कीमत खरीद के मुताबिक बेच के चले गए, तो इससे मुल्क की इक्तिसादियात तबाह हो जाएगी। ज़ोहैब ज़रदारी साहब, मुल्क जी मईशत जी सूरत हाल IMF जे पारां ये शर्त मथां शर्त वर्ल्ड बैंक जेका असांजी मईशत जी तस्वीर पेश कई आहे, ऐं उन सूरत हाल में असांजी जेका कोर्ट सगोरी आहे उहा इहो तासिर पई ॾिए त हुकूमत जो कंट्रोल ई कोन्हे। उहा कोर्ट जेको चाहे जंहिंजो अॼु ज़िक्र पंहिंजो असांजे फज़लुर रहमान साहब बि कयो पए, ऐं साॻे वक़्तु जेको आहे इहा नवीद बि असांखे मिली त अॻे बाजवा साहब असां लाइ पैसा वठी अचण जो कमु कंदो हुओ, हाणे बि उहो कमु जेको आहे आर्मी चीफ ई करे पियो। छा चवंदा तव्हां? फयाज़ साहब, हिकिड़ी शइ त जेका वर्ल्ड बैंक जी जेका रिपोर्ट आहे उन में को बि शक न आहे त उहा रिपोर्ट ज़ाहिर आहे असांजी जेका माशी सूरत हाल आहे, मईशत जी जेका हालत आहे उनजी हिकिड़ी तस्वीर उहा असांखे ॾेखारे रही आहे। पर साॻे वक़्तु अॼु IMF जेको पाकिस्तान जे दोस्त मुल्कनि जे तरफ़ां जेका ख़ातिरी कराई वई आहे इमदाद जी, उनजी आज्ञा बि कई आहे। मतिलबु इहा हिकिड़ी सुठी ख़बर बि आहे त असां जेको ईंदड़ हफ़्ते ताईं जेको आहे उहो थी सघे थो त असां वटि IMF जो जेको प्रोग्राम आहे उहो शुरू बि थी वञे, त उन सां ज़ाहिर आहे असांजी मईशत खे कुझु सहारो मिली वेंदो। जेको इहा ॻाल्हि आहे त रुगो हुननि हाफ़िज़ साहब जे लाइ कोन चयो आहे, वज़ीर आज़म साहब टिनि शख़्सियतुनि जो ज़िक्र कयो आहे। उन में हिकु त परॾेही वज़ीर बिलाल भुट्टो ज़रदारी जो, नाणे वारे वज़ीर इसाक़ डार जो, ऐं पोइ आर्मी चीफ, इन्हनि टिनी जे नाला खणी करे उन्हनि चयो त इन्हनि टिनी जूं कोशिशुनि सां ई इहे जेके दोस्त मुल्क आहिनि उन्हनि मदद कई आहे ऐं उन्हनि इन में पंहिंजो जेको आहे सो उहो असांजो मदद करे रहिया आहिनि। ऐं इहो पहिरियों दफ़ो कोन्हे, शुरू खां वठी असां वटि इहो उहिदो इहो कमु कंदो रहियो आहे। माना जिते तव्हांखे उहो ज़मीनी तौर ते डिफेंस ॾिए थो, उहो असां तव्हांखे फाइनेंशियली तौर ते बि इहो उहिदो हमेशह डिफेंस तव्हांखे कंदो आयो आहे। ऐं हीअ का नई ॻाल्हि कान्हे का, मुंहिंजे ख़्याल में इहा हैरत वारी बि ॻाल्हि कान्हे का। हा, अञा ताईं इहो साॻियो सिलसिलो बरक़रार आहे। इहो ज़रूरु तव्हांजे सवाल में पंहिंजो हिकिड़ो वज़न आहे त हाणे त उहा हुकूमत वई हली जेका उनजे सहारे ते पाण जेके सिलेक्टेड चऊं था, पर मौजूदा हुकुमराननि जो बि आसरो उहो ई आहे। तव्हांखे ख़बर हूंदो त पाण वटि जेके सऊदी अरब जा जेके तालुकात आहिनि उहे हुकूमत सां घटि असांजी मिलिट्री एस्टेब्लिशमेंट सां तमामु घणा रहंदा आहिनि, वेझा रहंदा आहिनि। न आहिनि, पर माना मुंहिंजे ख़्याल में जेके पाण बायोलेटरल जेके रिलेशनशिप आहिनि उहा मज़बूत जेका बॉन्डिंग चऊं उहा सऊदी अरब जी असांजी जेका आहे उहा उन वॾी सरकार सां वधीक आहे। ऐं उनजा मुशरफ जे दौर में बि जहाज़ खणी असांजे इमरान खे सऊदी अरब वञी छॾियो हो, उन्हनि उते वञी जेको आहे पंहिंजो मिलूं मिलूं आयूं हुयूं। हा, ऐं पोइ सऊदी अरब उहो माण्हू ॾिसो कंहिंखां छॾायो, हेॾे वॾे ताक़तवर माण्हू खां छॾाए खणी विया न जंहिं माण्हू खे मौत जी सज़ा आयल हुई। त ॻाल्हि इहा आहे त हुननि सां डायरेक्ट पंहिंजो रिलेशनशिप रहियो आहे, तंहिंजे करे उन्हनि सां इन खोड़ अहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि जेके पाण हाणे प्रोग्राम में कोन था करे सघूं। मूं तव्हांखे चयो इस्लामाबाद में गुज़ारिया त मूंखे घणनि शयुनि जी ख़बर पए जेके हिते मां नथो ॿुधाए सघां, बस एतिरो जवाबु तबसरो मईशत जी एतिरी चवंदा आहिनि न मञणु खपे त असांखे एतिरो न आहे गॾु हलणु हिकिड़ी अलॻि शइ आहे। पर सो फयाज़ साहब करे करे अहिड़ा आणंदो आहे, इनखे अवां बि दिलि में न खंदा कयो। पर जेके ख़बरूं अचनि पियूं न, जेको IMF पाकिस्तान जो मिशन जो सरबराह आहे उन इहो ज़रूरु चयो आहे, उनजो बयान बि हले मीडिया ते मौजूदु आहे, त उन चयो आहे त हालतूं बहितरी ॾांहुं वञनि पियो ऐं उमेद आहे त हिन हफ़्ते जेको आहे मुआहिदो जेको आहे उहो थी वेंदो, या जेके गारंटीज़ वग़ैरह उन्हनि घुरियूं पियो दोस्त मुल्कनि जे हवाले सां, जेका जेका रक़म सऊदी हुजे, UAE हुजे, चाइना हुजे, उन्हनि जे तरफ़ां उहे गारंटीज़ ॾिनियूं वयूं आहिनि। उनजे करे इम्कानु घणो इहो ई आहे त मुआहिदो थी वेंदो। ऐं उनखां पोइ PTI वारनि जी जेका हर मुमकिन कोशिशि हुई, जेके पहिरियां ख़त पे लिखियाऊं, टेलीफोन कॉल जो पाण बार बार ज़िक्र कंदा आहियूं शौकत तरीन वारी जो, सो उन्हनि जे लाइ ज़रूरी आहे मायूसी जी ख़बर हूंदी, पाण खे थोरो पुरुमीद रहणु खपे। ऐं फाइनेंशियली तौर ते जेकॾहिं इहो मुआहिदो थिए थो, बहरहाल आहे त पिनण ई ॻाल्हि आहे सिधी, पर उहो पिनण ते ई गुज़ारो आहे। जीअं हिकिड़ो पुराणो मूं इंटरव्यू ॾिठो पियो त शुरूआति जना साहब जे दौर खां थी $5 अरब खां अमेरिका खां घुरियासीं, पोइ सॼी मईशत असांजी हली इन ते आहे। सो मौजूदा हुकुमरान मयार न आहे, पर शुरूआति उतां जना जे दौर खां थी ऐं पोइ मुसलसल आख़िरी मौज़ू आहे पंहिंजो कच्चे में ऑपरेशन जे हवाले सां। ज़ोहैब ज़रदारी साहब, पंहिंजो शाहीन कुरैशी साहब, कुझु अरसा पहले
IG सिंध से धरती TV की ब्याह पे मैंने एक इंटरव्यू किया था, एक क्लिप आपको दिखाते हैं, वो सही ॾिसजो ज़ोएब साहब, जंहिंमें IG साहब खां इहो सवाल कयो वियो। जी अदा क्लिप हलायो। एरिया बणियल आहिनि, मिसाल तौरु उहो सान्यो थियो, उन खां पोइ वरी घोटकी पुलिस अटैम्प्ट कयो, वरी बि उते न पहुची सघी। ही घोटकी ज़िलो लेफ्ट बैंक ते, उन खां पोइ सखर ज़िले जो पोर्शन, उन खां पोइ खैरपुर ऐं हुन पासे खां शिकारपुर ऐं कश्मीर कंदकोट, ऐं इहो जेको एरिया आहे पंहिंजो हिकिड़ो पूरो ॿिन्ही तरफ़नि खां आहे, जेको बिल्कुलु तव्हां चवंदव त अॻे कानवाई हलंदी हुई, हाणे कोन थी हले, अॻे हेतिरा अगवा थींदा हुआ, हाणे कोन था हलनि, पर इहे इलाइक़ा अॼु बि अहिड़ा आहिनि जिते नोगो एरियाज़ आहिनि, आम माण्हू वञी नथो सघे, उहो फ़ोनूं करे माण्हुनि खे घुराए उते अगवा था करे वेही रहनि। अॼु बि असांजी पुलिस जेकॾहिं वञण जी कोशिशि करे थो त अहिड़ा हशर थियनि था पिया। शिकारपुर जो मां रेफरेंस ॾियां थो, घोटकी, आख़िर इन नोगो एरिया अहिड़े दौर में मतिलबु आहे त हिकिड़ो कॉम्प्रीहेंसिव क़िस्म जो ऑपरेशन करे इन्हनि नोगो एरियाज़ खे ख़तमु करण लाइ रिथाबंदी जे बजाय जो पोर्शन घोटकी में थिए, वरी पोर्शन शिकारपुर में थिए। आई एम श्योर कि तव्हां इहो एरिया फिज़िकली बि ॾिठो हूंदो, छो करे तव्हां बि इंटीरियर सां तालुक़ु आहे, इन में त कंहिं क़िस्म जी दोराए न आहे त इट्स अ वेरी डिफिकल्ट टेरेन, ऐं नेचुरली पाणी जे फ्लो जे करे हर साल पाणी ईंदो आहे, त फ्लो जे करे तव्हां उते परमानेंट का प्लानिंग नथा करे सघो, बुशिस आहिनि नेचुरली हुन में जेके आहिनि से पुलिस जी एक्सेसिबिलिटी जो इशू आहे। असां वटि एरियल कवर न आहे जेको आहे सो उनखे करियूं, पर जेका हाणे असांजी प्लानिंग आहे, हाणे जेके असां शयूं करियूं पिया उहो आउं हींअर एतिरो खुली त कोन इन ते जेको आहे सो ॻाल्हाईंदुसि, पर असां पूरी कोशिशि करियूं पिया त असांजी इंटेलिजेंस कलेक्शन बहितर हुजे, असां पूरी कोशिशि करियूं पिया त असांजी एरियल सर्वेलेंस बहितर हुजे, असां पूरी कोशिशि करियूं पिया त हिन में असां वटि इक्विपमेंट बहितर हुजे, असां पूरी कोशिशि करियूं पिया त असां जेके माण्हू मोकिलियूं उनजी ट्रेनिंग बहितर हुजे, पर हाणे इहे दिस नीड्स लॉट ऑफ टाइम एंड मनी। जी ज़ोएब ज़रदारी साहब, IG साहब सां इहो मसइलो धरती TV जे पारां ॻाल्हायो वियो हो त एॾो वॾो इलाइक़ो आहे जेको नोगो एरिया बणियल आहे, उनखां पोइ IG साहब जो जवाब बि तव्हां ॿुधो त जेका आहे छा तव्हां चवंदव अॼु वरी जेको आहे पुलिस ऑफिसर जेके आहिनि उहे जवान शहीद थिया आहिनि? फैज़ साहब, अनफॉर्चुनेटली मां ॿुधी कोन सघियो आहियां ॻाल्हि ॿोल, पर इन ते मूं बि काफ़ी प्रोग्राम कया आहिनि इन्हनि ऑफिसर सां, या वरी प्रैक्टिकली थोरो कचो घुमी आयो आहियां। हाणे हिन वक़्तु जेका तव्हां बि त पाण उन ज़िले सां तालुक़ु था रखो, घोटकी, कश्मीर कंदकोट ऐं शिकारपुर ऐं सखर, इन्हनि जो कचो मिले थो पाण में, त अॻु में छा थींदो त दाड़ेल हिकिड़े पासे खां कार्रवाई करे ॿिए ज़िले जी हद में दाख़िल थी वेंदा, घटि में घटि हाणे सूरत अली अचे त इन्हनि चइनि ज़िलनि पंहिंजे पाण में हदुनि वारो मामिलो ख़तमु करे छॾियो आहे। हाणे इहो तइ कयो वियो आहे त धाड़ेल भली कंहिंजी बि हद में हुजनि, कहिड़ी बि पुलिस कार्रवाई करे सघे थी, हिकिड़ी शइ त माना इहा हिकिड़ी सुठी आहे। बाक़ी जेको ऑपरेशन कामयाबु नथो थिए उनजो सिधो जेको सबबु आहे उहो इहो आहे त पुलिस वटि उहे हथियार कोन्हनि, पुलिस वटि उहा टेक्नोलॉजी कान्हे। कुझु ॾींहं अॻु में तव्हांखे यादि अचे पाण वटि अपेक्स कमेटी जो इजलास थियो जंहिंमें फ़ैसिला कया विया त ड्रोन अलाए छा ॾींदासीं, मुंहिंजे ख़्याल में अञा ताईं उन ते इम्प्लीमेंट कोन थियो आहे। त पुलिस खे वधीक स्ट्रेंथन करण जी ज़रूरत आहे, ऐं उन में इहो थींदो त पुलिस अॻु में बि माज़ी में रेंजर्स ऐं फ़ौज सां गॾिजी करे ऑपरेशन कया आहिनि, मुंहिंजे ख़्याल में हाणे बि इहे ऑपरेशन खे फ़ौज ऐं रेंजर्स सां गॾाए करे इनखे कामयाबु बणाए सघिजे थो, ऐं इन जी एयर स्ट्राइक करणा पवंदा। हीउ ॾाढो ॾुखियो इलाइक़ो आहे, कचो ॾाढो ख़तरनाक ऐं ॾुखियो इलाइक़ो आहे उते, छाकाणि उहो अंदरि महफ़ूज़ ठिकाणा आहिनि हुननि जा। मुंहिंजे ख़्याल में एयर स्ट्राइक ज़रिए ई हिनखे क्लियर कराए सघिजे थो। जेका हिन वक़्तु सिचुएशन आहे, तमामु जदीद हथियार जेके पुलिस वटि न आहिनि उहे धाड़ेलनि वटि आहिनि, ऐं धाड़ेलनि जा जेके सहूलियतकार आहिनि उहे पके ते आहिनि। पुलिस खे पहिरियां मुंहिंजा इहे ई हूंदा त गुज़िरियल साल असांजो नारायण ऐं कागान वञणु थियो, मरी खां वठी शारान फारिस जेको पाकिस्तान जो घाटो तरीन जंग आहे, केतिरनि किलोमीटर्स ताईं। नंढिड़ो सुवालु आहे त इहे धाड़ेल उते छो कोन्हनि, सिंध हुजे या ॾखण पंजाब वारो इलाइक़ो, कचो केतिरो वॾो आहे। जेकॾहिं रियासत पंहिंजी हिते अचे न त उन्हनि जे लाइ इहे की धाड़ेल एॾो वॾो मसइलो कोन्हनि। 2009 में वज़ीरिस्तान ऑपरेशन करे दहशतगर्दनि जो सफ़ायो थी सघे थो, उन्हनि धाड़ेलनि जो अवाज बि उमिरि गुज़री वई, असां बि ॿुधंदा पिया अचो, स्टेट पंहिंजी हिते अचे, घणो कुझु थी सघे थो। अपर सिंध के अंदर डाकू राज क्या कहेंगे? किसी जमाने में छोटू गैंग ने शहबाज शरीफ की हुकूमत का जीना दो भर कर दिया था। सही कह रहे हैं आप, और अब थोड़ा टाइम रह गया है। दोस्तों ने बड़ी यूजफुल बातें की हैं। मैं यही कहूँगा कि इसमें जिनके पास अच्छे वसाइल हैं और अच्छी टेक्नोलॉजी है
और इसमें एयर स्ट्राइक करना चाहिए। इनको हथियार कहाँ से मिलते हैं, वो हथियार बनते कहाँ हैं, अमेरिका देता है, राह देती है, कौन देता है, कौन बनाता है, ये सारे सवाल जो हैं इससे अपना कनेक्टेड हैं। लेकिन आज के प्रोग्राम का अमर जलील साहब जो नावल है नेठ गूंगे ॻाल्हायो, उनमें भी घणियूं शयूं आहिनि त हथियारनि जा ट्रक ठीक है, कंहिंजी सपोर्ट सां ईंदा। टाइम खत्म हुआ जाता है। अपना शाहिन कुरैशी साहब आपकी बड़ी मेहरबानी, साईं ज़ोहैब ज़रदारी साहब तव्हांजी वॾी मेहरबानी, नसीर गोपाक साहब तव्हांजी वॾी मेहरबानी। नाज़रीन पंहिंजे मेज़बान फयाज़ नाच असांजे पैनल्स खे ॾींदा इजाज़त। सदाईं।